Ask Mufti Mujib Rahman. हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के निमरूद बाहि में छो विझरायो साईं इन जे करे विझरायो त इब्राहिम अलैहिस्सलाम तौहीदी ॻाल्हि कनि पिया अल्लाह अकेलो आहे ऐं अल्लाह खां अलावा हिन प्लेनेट अर्थ ते जंहिंखे बि तव्हां ख़ुदा मञो था न इहो सभु अक़ीदो जेको आहे बातिल वारो अक़ीदो आहे कुफ़र वारो अक़ीदो आहे इन जे करे बाक़ी निमरूद जी का ज़ाती दुश्मनी न हुई निमरूद जी ज़ाती दुश्मनी न हुई इब्राहिम अलैहिस्सलाम सां सिर्फ़ु इहा दुश्मनी हुई पैगम्बर सां जेको दुश्मनी कंदो आहे न जेको बि बंदो त पैगम्बर जी ज़ातिया ते दुश्मनी न हूंदी आहे ज़ातिया ते दुश्मनी न कंदा आहिनि जेको पैगम्बर कोल थो फरमाए न कोल जेको अल्लाह जी वधानी थो ॿुधाए न बसि इन ते दुश्मनी हूंदी आहे त निमरूद जी जेकी दुश्मनी हुई न इब्राहिम अलैहिस्सलाम सां बाहि जे करे जंहिंजे लाइ विझराई त इहो ई मसइलो हुयो ॿियो कुझु बि मसइलो न हुयो छा साईं जेकॾहिं औरत हिकु साल पंहिंजे पीउ माउ जे घर रहे त उनजो निकाह ख़तमु थी वेंदो या न थी वेंदो न थींदो साईं कंहिं क़िस्म जो कोई बि न थींदो पीउ माउ जे घर जेकॾहिं औरत मुड़ुस खां नाराज़ थी करे साल रही आहे न या 2 साल रही आहे या 5 साल रही आहे निकाह ख़तमु न थींदो हा मतां इहा औरत खे भुल हुजे त अबे जे घर आई आहे 2 साल जेको आहे मुड़ुस ॾे न वई आहे निकाह ख़तमु थींदो निकाह साईं थींदो ई न उनजी गिरफ़्त में आहे मुड़ुस जी गिरफ़्त में आहे मुड़ुस साफ़ तौर ते चवनि तलाक आहे तलाक आहे तलाक आहे पोइ मामिलो क्लियर बाक़ी इहा औरत खे भुल आहे शुक्र आहे अल्लाह ताला इहो तलाक जो मामिलो कंहिंजे हवाले कयो आहे मर्दनि जे न त मां सम्झां थो सभु हिते पोइ ईअं वेठा हुजूं आहे औरत जज़्बात आहे न साईं औरत जज़्बात आहे वॾी असांखां वधीक उनखे जल्दबाज़ी हूंदी आहे इन जे करे अल्लाह ताला हकीम आहे हिकमत ई अथव त अल्लाह ताला फरमायो इहो तलाक जो इख़्तियार कंहिंखे था ॾियूं मर्द खे ॾियूं था औरत खे ॾियोसीं न कॾहिं को सर्फ ऐं साबुण न मिलियोसि न मौलवियुनि खे बि अलॻि करे छॾींदियूं साईं तहज्जुदी नमाज़ जो को तरीक़ो ॿुधायो केतिरियूं रकातूं पढ़णु खपनि सुनत तरीक़ो इहो ई आहे त 3 हिसे में राति जे 3 हिसे में तहज्जुद लाइ बीहो 8 रकातूं सुनत आहिनि 2 करे पढ़ो ऐं जेतिरो उन में हिकु रकात में क़ुर ज़्यादा पढ़ंदो उहो मुस्तहब अमल आहे पर जेकॾहिं कोई 8 रकातूं नथो पढ़ी सघे 2 रकातूं पढ़ी करे ऐं दुआ घुराई त बि इहे तहज्जुद थी वेंदी पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर जेको आहे 8 रकातूं पढ़ंदा हुआ अगरि कोई साहबा सां बुग़्ज़ रखे मरी वञे त उन जे जनाज़े में शिरकत करणु कीअं आहे बिल्कुलु ग़लति आहे कोई अबू बकर सिद्दीक़ उमर रज़ी अल्लाह ताला उस्मान साईं खे घटि वधि ॻाल्हाए पियो दुनिया में ऐं उन ई हालत में उहो मरी वियो बदबख़्त त उन जे जनाज़े में भले माइट हुजे शिरकत न कंदा कयो उन जे जनाज़े में शिरकत न कयो साफ़ तौर ते तव्हांखे इल्मु आहे न वाज़े तौर ते इल्मु आहे त इहो जेको असांजो माइट जेको ज़ालिम आहे इहो अबू बकर सिद्दीक़ उमर रज़ी अल्लाह ताला उस्मान साईं खे दुनिया में घटि वधि ॻाल्हाए पियो ऐं तौबा बि न कई हुई ईअं ई मरी वियो त माइट हुजे केरु हुजे कंहिं क़िस्म जो कोई बि ज़रूरत न आहे उन जनाज़े में वञी करे बीहो हिकिड़ी रिवायत आहे सुनन तिरमिज़ी जे अंदरि रिवायत आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जाबिर रज़ी अल्लाह ताला फरमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में ॾाढो हिकिड़ो जनाज़ो आयो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी करे जनाज़े खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनकार कयो बाद में साहिबनि रीज़न पुछा कयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो बंदो जेको आहे न इहो उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु सां बुग़्ज़ रखंदो हुयो साहिबी सां बुग़्ज़ रखंदो इन तरह मां नबी जेको आहे जनाज़ो नथो पढ़ायां ऐं बेवकूफ़ असांजे माण्हू इलाइक़े में काफ़ी आहिनि उन ज़ालिमनि जी जेको आहे न खोपड़ी घणी ख़राबु थी आहे अॻे को अहिड़ा बदबख़्त हुआ जेके लिक में को अबू बकर सिद्दीक़ उमर रज़ी अल्लाह ताला उस्मान साईं ॻाल्हाईंदा हुआ हाणे ज़ालिम जा पुट जेके आहिनि न उहे साफ़ तौर ते मीडिया ते अची करे इन साहिबनि खे घटि वधि ॻाल्हाइनि था मां चवंदो इस्लामी कानून जेकॾहिं हिते नाफ़िज़ हुजे हा न पोइ हिनखे ख़बर पई आहे त घणे वीसो आहे उन ते अमल थिया इस्लामी कानून आहे पर इस्लामी कानून ते जॾहिं अमल थियो न पोइ हिनखे जेको ख़बर पवंदी इन बेशर्मनि खे शर्म बि नथो अचे न ॾिसो सफ़ा इनखे जेकॾहिं मां ईअं चवां गुनाह करणु थियुमि बेशर्म जा पुट आहिनि इहे उन साहिबनि खे ईअं घटि वधि ॻाल्हाईंदा जंहिंखे ख़ुदा जो क़सम नबी जन्नत बि बिशारत ॾिनी आहे जेकॾहिं बंदे ॻाल्हि कई चए हिते मां हितां जो वाक़ियो शदा कोड हुन चयो त हिते मां साहिबनि जे मथां वॾो तबरो कंदो हुउमि अच्छा तबरो जे बारे में हुन ॻाल्हायो न हुन चयो त मां साहिबनि खे बिल्कुलु बि न मञींदो हुउमि वञी करे मां शिरकत कंदो हुउमि बातिल हिकिड़े टोले सां मरम ईंदो उते वञी करे मां मुंहिंजो इस्तक़बाल कंदो हुउमि चए पोइ डॉक्टर ख़ालिद महमूद साहिबु हिकिड़े दफ़े आयो सऊदी अरब में ऐं मां उते मज़दूरी कयां पियो मुंहिंजी दिलि चई थी यार डॉक्टर साहिब सां मां मुलाक़ात करे वठां त डॉक्टर साहिब सां जीअं जो मां मुलाक़ात कयमि न त पोइ डॉक्टर साहिब जो अड़े तूं हिते कीअं आयो आहे
चई साईं बसि मज़दूरी एतबार सां आयुमि। त पोइ डॉक्टर साहिबु जो तोखे टेम आहे, अॼु मां वञा थो मदीने, तोखे मां कार में खणी हलां, मां तोखे कार में खणी हलां। त मां चयुमि साईं मूंखे मोकल न मिलंदी। चई मोकल तुंहिंजी सेठ खां मां वठां थो। चई साईं मूंखां मोकल वठाए करे पोइ सिधो मूंखे मके खां वठी करे मदीने वठी वियो, डायरेक्ट मूंखे मस्जिद नबवी वठी वियो डॉक्टर साहिबु। हे ॾिसो, हे आलिम जो इल्मु अथव, हे आलिम जी हिकमत अथव। इन करे चवंदो आलिम जो एतिराम कंदा कयो। चए फौरी तौरु मूंखे मस्जिद नबवी वठी वियो। त हिन ज़माने में जेको दरनि में असां मुंहुं लॻाए करे अंदरि नथा ॾिसूं, अरबन विच में सीढ़ी लॻाए छॾी आहे, बसि परे का सलाम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि रोज़े खे सिर्फ़ु सलाम परे कई, अबू बकर खे सिर्फ़ु सलाम, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे सलाम करे असां निकिरूं था। चओ उन टाइम इहे ॾियारनि में असां मुंहुं अंदरि विझी करे बाक़ाइदे ॾिसंदासीं। चए मां जिन जो ज़ियारत करे ॿाहिरि निकितुमि, चए पोइ डॉक्टर साहिबु मूंखे जेके अल्फाज़ चया न, मुंहिंजे जिस्म खां जेको वार उबा थी विया। डॉक्टर साहिबु जो ॾिठी त हे हिकिड़ी चादर जेकी साई आहे, हे जेकी हिकिड़ी चादर जेकी साई आहे, जेकी नबी जे रोज़े में अंदरि आहे, इहा ई चादर हिकिड़ी नबी जे मथां, इहा ई चादर अबू बकर जे मथां, इहा ई चादर हज़रत उस्मान जे मथां। चए फ़ैसिलो वञी करे तूं पाण कर, ॿी का बि तोखे नसीब न कंदुमि। चए भाउ मूंखे झटको लॻो वॾो, मूंखे वॾो झटको लॻो त वाक़ई नबी जो रोज़ो आहे, हेॾां अबू बकर सिद्दीक़ आहे, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु, ऐं हिकिड़ी चादर सभिनी जी जेको मथां आई। चए मां उते ई तौबा इस्तग़फ़ार कयुमि, मां या अल्लाह मूंखे जेकी बि कमी कोताही पाकिस्तान थी, मां तौबा इस्तग़फ़ार करण जी कोशिशि कयां थो। ॾिसो हिकिड़ा माण्हू, हिकु हूंदा आहिनि बेवकूफ़, ॿिया हूंदा आहिनि बेवकूफ़नि जा बि पीउ। हिकु हूंदा आहिनि बेवकूफ़, ॿिया हूंदा आहिनि बेवकूफ़नि जा पीउ। माण्हुनि जी एतिरी का खोपड़ी ख़राबु आहे, उहे ज़ालिम ईअं नथा ॾिसनि त जंहिं रोज़े में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न बिल्कुलु टचिंग में अबू बकर सिद्दीक़ बि आहे, उमर रज़ियल्लाहु ताला। अड़े ज़ालिम हिते त पंहिंजो अकुलु इस्तेमालु कयो। अल्लाह जो कसम आहे, नबी जो रोज़ो जन्नत आहे। तव्हां खां पुछा कंदो आहे न आहे? नबी जो रोज़ो जन्नत आहे न साईं? इन रोज़े में अबू बकर बि आहे, उमर बि आहे। चैलेंज तव्हांजे जेके अबू बकर सिद्दीक़ उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे गॾु ॻाल्हाइनि था, चैलेंज तव्हांजे पूरे नसल अबनि ॾाॾनि खे। हलो, इहो टुकड़ो जेको आहे नॉर्मल टुकड़ो न आहे, इहो जन्नत वारो टुकड़ो आहे, अल्लाह जो कसम आहे। ऐं इहे सहाबा नॉर्मल न आहिनि। साईं मोबाइल में क़ुरान मजीद हूंदो आहे ऐं उन ई मोबाइल खे असां वॉशरूम या बैतुल ख़ला में खणी वेंदा आहियूं, उहो अमल कीअं आहे? कोई मसइलो न आहे, मोबाइल आहे न, उन में क़ुरान मजीद आहे। तव्हां मोबाइल खे स्क्रीन खे ऑफ करे जेकॾहिं बाथरूम बैतुल ख़ला में वञो था त कोई बि मसइलो न आहे। हा, क़ुरान खे किताबी शिकिल में खणी वञण त तो ई न, बाक़ी हे जेको मोबाइल आहे न, इहो मोबाइल में अंदरि ई आहे, सिर्फ़ु एप्लीकेशन ई आहे। इन जो मिसाल हिकिड़ो मां हीअं ॾींदुमि। ॾिसो, मां नमाज़ पढ़ाईंदो आहियां, मूंखे अल्हम्दुलिल्लाह क़ुरान जो को हिसो यादि आहे, मां बैतुल ख़ला में वेंदो आहियां न, वेंदो आहे न, त क़ुरान बि त मौजूदु आहे न। त जेको मुंहिंजे सीने में क़ुरान मौजूदु आहे न, उहो मुंहिंजे किताबी शिकिल में न आहे, बल्कि मुंहिंजे सीने जे अंदरि आहे। अहिड़ी तरह मोबाइल में जेकॾहिं क़ुरान मजीद एप्लीकेशन आहे, हदीस आहे, उनखे स्विच ऑफ करे तव्हां बैतुल ख़ला में वञो था, कोई मसइलो न आहे, गुनाह न मिलंदो साईं। सैयद औरत जो गैर सैयद मर्द सां निकाह करणु कीअं आहे? जाइज़ आहे, थी वेंदो निकाह। सैयद औरत आहे, गैर सैयद मर्द आहे, निकाह करणु चाहिनि था, थी वेंदो। इन जे बारे में रेफरेंस ज़ैद बिन साबित या ज़ैद बिन हारिस, जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुटु हुयो। मुनीर साहब इल्मु न आहे? अच्छा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु साहबी खे, साईं तव्हांखे इल्मु हूंदो, ज़ैद बिन साबित आहे, ज़ैद बिन हारिस खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो पुटु चयो हुयो ज़बानी एतबार सां। त ज़ैद बिन हारिस ग़ुलाम हुयो। ज़ैद बिन हारिस जो निकाह कंहिं सां थियो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पुफी जी धीउ ज़ैनब रज़ियल्लाहु ताला अन्हा सां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेकी पुफी आहे उहा कुरैशी ख़ानदान आहे, सैयद ख़ानदान आहे। ऐं ज़ैद बिन हारिस जेको आहे उहो केरु हुयो? उहो ग़ुलाम हुयो। नबी जी मौजूदगी में निकाह थियो आहे, खणी बाद में तलाक थी वई त ॿी ॻाल्हि आहे, पर नबी जी मौजूदगी में सैयद औरत जो गैर सैयद सां निकाह थियो आहे। हिन ज़माने में बि जेकॾहिं को करे त कोई टेंशन न आहे, निकाह थी वेंदो। सैयद औरत आहे, गैर सैयद सां निकाह करे थी वेंदो। मर्द सैयद आहे, गैर सैयद औरत वठे थो, निकाह थी वेंदो, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। आज़ान चवण वक़्तु अगरि कोई कननि ताईं हथ न खणे बल्कि ईअं ई आज़ान चवे त छा आज़ान थी वेंदी? आज़ान थी वेंदी, उहा आज़ान सुन्नत खां ख़िलाफ़ु थींदी। आज़ान ईअं चवंदा आहिनि, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर ईअं चवंदा आहिनि,
हे कननि में हथ विझणु हे मुस्तहब ऐं सुनत जे दर्जे में अचे थो। इन जी हिकिड़ी हिकमत आहे, कननि खे जंहिंजो आवाज़ु कन बंदि करे आज़ान चवंदो न त पोइ आवाज़ु जेको तव्हांजो निकिरंदो उहो आवाज़ु स्पीड सां निकिरंदो आहे। छाजे करे तव्हांजे कननि में आवाज़ु घटि पवंदो न, पोइ तव्हां आवाज़ु तेज़ी सां चवंदो, आज़ान परे ताईं वञी सघे थी। त कननि ताईं हथु रखणु आज़ान में हे सुनत ऐं मुस्तहब जे दर्जे में अचे थो। पर कोई जेकॾहिं बंदो हीअं हथु हेठि करे आज़ान चयो त सुनत खां ख़िलाफ़ु थींदो, आज़ान थी वेंदी। अगरि का औरत साहबा किराम सां बुग़्ज़ रखे थी, मसलन तौरु अबू बकर ऐं उमर ऐं उस्मान रज़ी ताला अन्हु सां उन औरत सां निकाह करणु कीअं आहे, कंहिं क़िस्म जी कोई बि ज़रूरत न आहे। अहिड़ी औरत सां कंहिं क़िस्म जो कोई बि निकाह करण जी कोशिशि न कयो। जेकी साहबनि जी ताज़ीम नथी करे न, सुभाणे तव्हांखे बि सैंडलनि सां वठंदी। हा, जेकी साहबनि जी ताज़ीम नथी करे न, सुभाणे तो मुड़ुस जी इज़त कान कंदी। हिकिड़ी औरत आहे जेकी इस्लाम जा कुझु अहकाम, ॾिसो कुझु कुझु अहिड़ियूं औरतूं हूंदियूं आहिनि, तोसां मां शादी कंदमि हिकिड़ी शर्त ते। कहिड़ी शर्त ते? ॾाढी कटराए। हे काफ़ी ऑफर थींदा आहिनि न, ॾाढी कटराईंदे मां तोसां शादी कंदमि। त उन औरत खे जो कंहिं क़िस्म में कोई बि मूंखे ज़रूरत आई न। अॼु तूं ॾाढी नालो वरितो आहे न, सुभाणे ज़ालिम ईअं बि चवंदी त कलमे खे छॾ, चवंदी त इनशाला न, पर सुभाणे दीन जे ॿिए कंहिं कम खां बि तूं मूंखे रोके सघे थी। त अहिड़ी का बि औरत आहे जेको पर्ची पढ़ी से साहबा सां बुग़्ज़ रखे थी, या इस्लाम जी का अहिड़ी शइ आहे जंहिंखां तव्हांखे रोके थी, ज़रूरत न आहे। दुनिया में घणियूं औरतूं आहिनि साईं। मर्दनि खे नसीहत कंदो, औरतुनि जे मामले में टेंशन न कंदा कयो कॾहिं बि। असांजा घणा नौजवान पागल बिल्कुलु थींदा, हिते न थींदो मां मरी वेंदुमि। कॾहिं कॾहिं ख़्याल वरी वॾा बि हूंदा आहिनि। पाण जेको रेडी थो हलाए, पाण मस्तो माला में रेडी हलाए थो बटलनि वारी, ऐं चवंदो आहे इहा जेकी शादी मुंहिंजी थिए न ज़रे गॾु करोड़पति औरत सां, त इहो मामिलो कॾहिं बि न कंदा कयो। कॾहिं बि तव्हां ॾिसो तव्हांजी लेवल हेठि आहे, तव्हांजी लेवल हेठि आहे, तव्हां मज़दूरी कयो था ऐं ख़्वाब तव्हांजा अहिड़ा आहिनि त मां करोड़पति औरत सां शादी कयां, त बिलफर मिली बि वई न, करोड़पति औरत मिली बि वई न, त सुभाणे तव्हांजी जेको वैल्यू आहे न उन जहिड़ो कुझु बि न हूंदी। उहो चवंदी इहो आहे जेको पहिरियों बटलू खपाईंदो हुयो, बाद में पोइ सैंडल साफ़ु करण में देरि न कंदी बिल्कुलु बि। छाजे करे त उनजी खोपड़ी में हिकिड़ी हवा पियल हूंदी त मां करोड़पति जी धीउ आहियां, तूं रेड़ी हलाईंदड़ जो पुटु आहीं, महल सां सैंडल खे साफ़ु करण जी कोशिशि कर। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। लास्ट हिकिड़ो पैगाम ॾींदासीं। तबलीग जो इज्तिमा वेझो थो अचे, तबलीग जो इज्तिमा वेझो थो अचे। 5 नवंबर ते शहदादकोट खां गाॾियूं मुख़्तलिफ़ वेंदियूं ऐं 6 नवंबर ते असर नमाज़ खां बाद में रायविंड में इज्तिमा शुरू आहे। त जेके बि नौजवान वेठल मां सभिनी खे दावत ॾियां थो त सभई हलण जी इंशाअल्लाह कोशिशि कयो। उस्ताद निसार साहब सां राब्तो कयो। जेको किराओ आहे, जेकी तरतीब आहे, इंशाअल्लाह काफ़ी जेको आहे फ़ाइदो थी वेंदो। कि हिन टाइम ॾिठो न मां घंटो जेको बयानु कयो आहे, यकीन कयो इन जे पोयां तबलीग वारनि जी महिनत हो। तबलीग वारा 3 ॾींहं तबलीग में वियासीं न, पोइ जज़्बो पैदा थियो यार आलिम थियण जी कोशिशि कयूं। पोइ अलहमदुलिल्लाह 8 साल पढ़ण जी कोशिशि कईसीं। हिन टाइम जेको मेंबर ते मां वॉइस कयां थो न, हिन में पहिरें फर्स्ट नंबर ते जेकी महिनत आहे न तबलीग वारनि जी अथव। हा, बाद में पोइ ॿियनि जी महिनत आहे। बहरहाल तबलीग में नौजवान जेके आहिनि न, उहो वक़्तु लॻाइण जी कोशिशि करणु वॾो इनकलाब ईंदो आहे। नंढड़ो हिकिड़ो वाक़ियो दिलि चए थी ॿुधायां, पोइ बसि कैंसिल कयूं था। मौसम बि सही थधी लॻी पई आहे, टेंशन न वठो। ॾिसो कीअं इनकलाब अची वियो, शुक्र अल्हम्दुलिल्लाह मौसम जो केॾो इनकलाब अची वियो, फौरी तौरु सर्दी। हे अल्लाह ताला जो निज़ाम, अल्लाह ताला सर्दी खे आम करे छॾियो आहे। मौलाना मंज़ूर मेंगल साहब चयो कि तबलीग वारा हिकिड़ा हुया, विया गश्त में तबलीग वारा विया त पोइ हिकिड़ो कर्नल जो जेको आहे दर खड़कायूं। कर्नल जो जीअं दर खड़कायूं त पोइ तबलीग वारो अमीर साहब चई अल्लाह के वास्ते आओ मस्जिद में, कुछ दीन की बात होगी, ॻाल्हि हे हो वटसठ। पोइ अची करे कर्नल ठका जो जेको अमीर साहब खे मुंहं में चंबो कढायो, वॾो चंबो। त अमीर साहब ग़रीब रोए पियो, चंबो लॻो त रोए पियो न। पोइ हिकिड़ो ॿियो हुते जेको आहे न तबलीग में जेको गश्त मिलियो न, पोइ हिकिड़ो नंढे क़द जो हुयो पर वॾो साईं ख़तरनाक माण्हू हुयो। उन चयो अमीर साहब छोड़ो, मैं इसकी ऐसी की तैसी करता हूँ, 2 मिनट मूंखे छॾ। उन जो तबलीग वारनि जो कमु न आहे लड़ाई। चई न लड़ाई न, हिन खे कुझु मां सबक़ु सेखारींदुमि। हिन कर्नल खे चई कंहिं ज़माने में तूं बलोचिस्तान में आयो हुई, राति जो टाइम हुयो, पंहिंजी माई सां गॾु हुई, फ्रंट सीट ते तूं वेठे, तुंहिंजी माई वेठी हुई, ऐं कुझु जेको आहे गाॾियूं आॾो बीहारे करे क्लेशन सां तव्हांखे शूट करे साम्हूं बीठा,
ऐं तूं गाॾी खां हेठि लथीं ऐं पोइ हिकिड़े हर मां तोखे बूथ में छिके करे चंबो कढायो ऐं तूं घरवारी जाॾो रोए पियो न पियो रोईं। कर्नल जो भाई ज़ालिम जो पुटु हिनखे कान इहा डिटेल सॼी मालूम। चए हाणे इहो त ख़बर आहे इहो बिल्कुलु थियो कंहिं ज़माने में। चए हिकिड़े हर मां जो कदु हल्को हुयो तोखे वाह जो चंबो मुंहं में कढाई। चए हा। चए केरु हुयो? चए उहो जंहिं तोखे मुंहं में चंबो कढायो न उहो मां ई हुयुमि। अड़े तूं अहिड़ो बदमाश बणाए फुर लुट कई थी। वॾो पोइ कर्नल जेको आहे मुतमिन थी वियो, हैरान थियो त यार हे जानवरनि खे बि तबलीग वारनि इंसान बनायो आहे। चए भाउ हलो मां तव्हां सां गॾु हलंदो, अमीर साहिब खां माफ़ी वठाई इहो। पोइ अची करे तबलीग वारनि खे हुन खां पुछा की अड़े तूं त गुंडो आहीं। कर्नल पुछा करेसि पियो तूं त गुंडो आहीं, तूं ईअं कीअं सिधो थी वहीं? चए बसि तबलीग वारा आया मूंखे वठी विया तबलीग में इहो। कर्नल चयो त हाणे तोखे मां छॾींदुमि ई न। कर्नल खे तूं चंबो लॻायो आहे न, हाणे मां ॾिसां कीअं तुंहिंजी हिते एसी तेसी थो करायां, फ़ोन थो कयां सभिनी एजेंसी वारनि ॾे। त वॾो डोन आहे, बदमाश आहे। कर्नल खे चवनि जेसिताईं तूं फ़ोन कंदे न पहिरियों ई तोखे हिते मां ज़हर ॾेई करे हलाए छॾींदोमांइ। महल सां बहितर हिते जेको चुप करे वेही। कर्नल त मज़ाक पियो करेसि, बहरहाल साईं तबलीग वॾो ख़ैर वारो कमु आहे। इन में वक़्तु लॻायो, नौजवान आयो, वक़्तु लॻायो, इन में इनकलाब अचे थो, नौजवान नसल नमाज़ जे तरफ़, दीनदारीअ तरफ़ माइल थिए थी।